इशूज़ में भलीकार आऊं आहियां सुभान खोसो। नाज़रीन, MQM पाकिस्तान में शदीद जेके इख्तिलाफ़ उहे त केतिरे ई वक़्त खां जारी हुआ, पर गुज़िरियल राति उन्हनि में तमामु घणी जेका उहा शिदत अची वई आहे। हिक ॿिए मथां हमला कया विया, फायरिंग कई, जंहिंमें केतिरा ई जेके कारकुन आहिनि उहे ज़ख़्मी थिया। पहिरियां जेको आहे त ख़ालिद मक़बूल सिद्दीकी साहब पारां प्रेस कॉन्फ्रेंस लाइ चयो वियो त 10 वॻे हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस थींदी, पर ॿुधायो वञे थो सूरत एतिरी ख़राबु हुई त अगरि हिकु भेरो ॿीहर प्रेस कॉन्फ्रेंस थिए हा त मामला अञा वधीक ख़राबु थियनि हा। MQM पाकिस्तान जे ॿिनि अॻुवाणनि में ही इख़्तिलाफ़ आहिनि या हेठी सतह ताईं ही जेको इख़्तिलाफ़ आहे ही पहुची वियो आहे। आख़िर मामिलो आहे छा? इन सॼे मामले ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कबी। असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे AH खानज़ादो साहब आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि। उन्हनि असांखे जॉइन कयो आहे सीनियर तजिया निगार आहिनि जामिन चांडियो साहब, दानश्वर आहिनि, अदीब आहिनि। उन्हनि असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। तव्हां ॿिन्ही महिमाननि जी महिरबानी। जामी साहब, मां तव्हां ॾींदुसि, तव्हां खां शुरूआति कंदुसि। हीउ जेको MQM जे ॿिनि अॻुवाणनि में जेको इख़्तिलाफ़ आहे, हिन खे कीअं ॾिसो था त हीउ सिर्फ़ु ॿिनि अॻुवाणनि जो पाण में इख़्तिलाफ़ आहे या हीउ जेको मामिलो आहे हाणे हेठी सतह ताईं कारकुननि ताईं बि हीउ जेको मामिलो पहुतल आहे छा सही हिन जे सॼे मामले ते तव्हांजो तजियो घुरिजे? मामिलो एतिरो सादो न आहे जो MQM उनखे फ़क़ति ॿिनि उनजे माण्हुनि जे तनाज़ुर में। जी, MQM लंडन हुजे, MQM पाकिस्तान हुजे, जी, MQM बुनियादी तरह हिकिड़ी फाशिस्ट, हिकिड़ी अवाम दुश्मन ऐं हिकिड़ी दहशतगर्द जमात में दरगो इहो, पर MQM हिकिड़ी प्रॉक्सी जमात आहे। हुन हमेशह इस्टेब्लिशमेंट जे चवण ते सिंध में ऐं सपोर्ट सां हिते पंहिंजो सियासत कई। वरी बाद में MQM लंडन वञी ख़बर राह जी एजेंट हुई। MQM हिकिड़ी प्रॉक्सी, हिकिड़ी दहशतगर्द ऐं फाशिस्ट तंज़ीम आहे। हाणे अचो हिन ॻाल्हि ते त हीअ तंज़ीम जेका पंहिंजो सभु कुझु विञाए वेठी ऐं पाकिस्तान में वरी गुज़िरियल इलेक्शन में फॉर्म 47 ते वरी हिननि खे आंदऊं ॿीहर वापसि सिस्टम में। ऐं इन करे जेके इहे ग्रुप पाण में गॾाया विया, इहे बि केरु नथो ॼाणे। सभु को ॼाणे थो त इहे ग्रुप गवर्नर हाउस में विहारे हिननि खे वरी पाण मिलायो वियो। इहे मुख़्तलिफ़ फाशिस्ट ग्रुप आहिनि जेके पाण में विढ़ंदा रहिया आहिनि, पंहिंजा माण्हू पंहिंजा मारींदा रहिया आहिनि। इन करे MQM जे अंदरि जेको हीउ दफ़े आहे इहो चवण त इहे बागवान आहिनि ऐं उनजा कारकुन आहिनि। MQM जे हर गिरोह वटि हेठि दहशतगर्द उड़ाई। MQM को सियासी कारकुन जमात थोरी आहे। MQM हिकिड़े दहशतगर्द जमात हुई। इन करे उन्हनि जा जेके ॿ गिरोह पाण विढ़िया आहिनि, इहा नई ॻाल्हि न आहे। अच्छा जामी साहब, हीअ त माज़ी जो ज़िक्र तव्हां कयो पिया, जेका मौजूदा MQM पाकिस्तान आहे उन में बि तव्हां चओ पिया त मां चवां थो त इहा जेका मौजूदा MQM आहे, इन जा सभु जेके ग्रुप अलॻि अलॻि हुआ, इन्हनि खे गवर्नर हाउस में विहारे ऐं इन्हनि खे पाण में ठाह करायूं, इन्हनि खे पाण में वरी मिलायूं त जीअं उन्हनि खे फॉर्म 47 ते घटायूं, उन्हनि खे सिस्टम में वापसि आणियूं, जो उन जी ज़रूरत आहे। ऐं हाणे जेके MQM पाकिस्तान में ग्रुप आहिनि, इहे सभिनी खे ख़बर आहे त इहे अॼु बि विढ़ियल आहिनि पाण में। अॼु बि इन्हनि जा पाण में हिकिड़ा गिरोही टकराव आहिनि। पोइ त ही को सियासी माण्हू न आहिनि, ही को नज़रियाती माण्हू न आहिनि, को अवाम दोस्त माण्हू न आहिनि। हिननि जी सॼी सियासत नफ़रत ते, तासुब ते, दहशत अंगेज़ीअ ते ऐं हिननि गिरोही फाशिज़म ते। हाणे ज़ाहिर आहे त उहे फाशिस्ट गिरोह हिक ॿिए सां विढ़ंदा न। दुनिया सॼीअ में इहे फाशिस्ट गिरोह हिक ॿिए सां वधीक विढ़ंदा आहिनि। इन करे जेका ही कलम थियो आहे, मूंखे त का हैरत कोन थी आहे। ऐं मुंहिंजो त हिननि जे बारे में 2005 में किताब लिखियल आहे MQM सियासत जे बारे में, MQM छा आहे। इन करे ही का बि हैरत जी ॻाल्हि न आहे। असुल सवाल असां चऊं था, असुल सवाल इहो हुअणु खपे त रियासत जे अंदरि जेके इन्हनि कुवतुनि खे वरी बार बार आणे थियूं पावर में। अच्छा जामी साहब, सम्झी सघो था हीअ जेका सूरत हाल आहे, हिननि में धड़ाबंदी आहे, सभु कुझु आहे, त सम्झी सघो था त वरी को हिननि खे उन अंदाज़ में ताक़त में आंदो वेंदो या बसि हाणे हीउ प्रेशर ग्रुप तौरु कमु कंदा, जीअं बसि नॉर्मली हिकिड़ो जेको माज़ी जो जेको हिन जो जेको असर हो उहो त ख़तम थी चुको आहे। हाणे MQM तंज़ीमी तरह ऐं अवाम जे पज़ीराईअ में ख़तम थी चुकी आहे। ख़ुदि उर्दू ॻाल्हाईंदड़ माण्हू 40 साल भोॻे चुका आहिनि हिन तंज़ीम खे, हिननि जे फाशिज़म खे। ऐं घणे में घणो MQM मारियो बि उन्हनि खे ई आहे, उन्हनि जो नस्ल तबाह करे छॾियो। इन करे हाणे MQM खे फ़क़ति इहो ॿियनि कुवतुनि जी सपोर्ट सां उहा जीअर अची वेठी आहे ऐं उहा पंहिंजो रोल प्ले करे थी। इन करे जेके धड़ा आहिनि, ज़ाहिर आहे इहे जेके 4-5 धड़ा पाण में मिलायूं, इहे धड़ा पहिरें ॾींहं खां पाण में विढ़ियल आहिनि, विढ़ियल रहंदा।
छाकाणि त ही को बुनियादी तरह सियासी को अवाम दोस्त या को नज़रियाती क़िस्म जा के सियासी माण्हू न आहिनि। हिननि जो माज़ी दागदार आहे, हिननि जो हाल इहो ई आहे त हे हिकिड़ा फाशिस्ट, हिकिड़ा मफ़ाद परस्त हिकिड़ा गुरू आहिनि जिन जा पाण में बि इख़्तिलाफ़ आहिनि ऐं उहे मुख़्तलिफ़ मौक़े में ज़ाहिर थिया पवनि। ठीक है जामी साहब, पंहिंजी गुफ्तगू जो सिलसिलो जारी रहंदो। AH जमाली जेको आहे ख़ानज़ादा साहब आहिनि, तमामु सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं ख़ासि तौर ते कराची जे मामलात ते उन्हनि जी तमामु घणी गहरी नज़र आहे। ख़ानज़ादा साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो वक़्तु ॾिनो आहे। अच्छा साईं, मूंखे ॿुधाइजो, हीउ जेको असल तकरार आहे ही आहे छा ते? MQM खे तव्हां बहितर तरीक़े सां कवर बि कयो पिया, आहे छा ते सॼो मामिलो साईं? साईं, अर्ज़ इहा आहे त MQM पहिरें ॾींहं खां वठी हिकिड़ी, जीअं जामी साहब फरमायो आहे, साईं जामी साहब वॾे अदब सां ऐं इख़्तिलाफ़ कंदुसि त इहा सियासी पार्टी न हुजे हा त पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग जी इतिहादी न हुजे हा। हर हुकूमत में, माना हुकूमत पीपल्स पार्टी जी हुजे या हुकूमत मुस्लिम लीग जी हुजे या हुकूमत गैर जमायती हुजे, MQM जा जेका क़ौमी असेंबली जा ऐं सूबाई असेंबली जा मेंबर आहिनि उहे हुकूमत जा हिसा रहिया आहिनि। माना असुल मसइलो आहे वडेराइप जो, माना इख्तियार जो, इक़्तिदार जो मामिलो आहे। सही आहे। जहिड़ो जेको आहे सो वडेरे थियण जो जहिड़ो आहे। हे सभु वडेरा आहिनि, हिननि में नंढेरो हिकिड़ो बि न आहे। हर माण्हू पंहिंजे इख़्तियार लाइ इहो कोशिशि थो करे ऐं MQM इहे अहिड़ा जहिड़ा त तमामु सियासी माना इख़्तिलाफ़ जेके आहिनि, हिननि खे सियासी जहिड़ो न, सियासी इख़्तिलाफ़ चइबो। मुतहदा क़ौमी मूवमेंट में सियासी इख़्तिलाफ़ पहिरें ॾींहं खां हुयो, जॾहिं आफ़ाक़ अहमद हिननि सां इख़्तिलाफ़ कयो हो ऐं आफ़ाक़ अहमद जो इख़्तिलाफ़ कयो हो त उहो हिकिड़ो ॿियो माना हिक ॿिए जे ख़िलाफ़ जंग में जीअं माण्हू हिक ॿिए जा मारींदा आहिनि तीअं मारींदा हुया। पोइ इहा ॿी हिकिड़ो इख़्तिलाफ़ थियो जंहिंमें मुस्तफ़ा कमाल ऐं ॿिया जेकी अॻुवान हुयासीं MQM खां इख़्तिलाफ़ करे ॿी हुननि पार्टी ठाही, PSP हिकिड़े नाले सां पार्टी ठाही। वरी उहा PSP ख़तमु थी, वरी MQM में आया। MQM में हालिया जेको इख़्तिलाफ़ आहे, जेको हाणे इख़्तिलाफ़ आहे, जंहिं माना काल्ह राति जेको झेड़ो थियो आहे, उहो इख़्तियार ऐं इक़्तिदार जो झेड़ो आहे। हे ॿई जेके आहिनि, माना ख़ालिद मक़बूल सिद्दीकी साहब जेको चेयरमैन आहे MQM जो, उहो बि हुकूमत जो हिसो आहे ऐं मुस्तफ़ा कमाल साहब उहो बि हुकूमत जो हिसो आहे। इहे ॿई जेके आहिनि से वज़ीर बि आहिनि, हुकूमत जा हिसा बि आहिनि। हिन महिल हुकूमत जेका आहे सा गॾियल हुकूमत आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग जी गॾियल हुकूमत आहे सॼे पाकिस्तान में। हुन में मरकज़ी हुकूमत में ख़ालिद मक़बूल बि वज़ीर आहे, मुस्तफ़ा कमाल बि वज़ीर आहे। इहा पार्टी जी सदारत, पार्टी जे इख़्तियार, पार्टी जे इक़्तिदार जो झेड़ो आहे। काल्ह राति जेको झेड़ो थियो आहे उन झेड़े में फायरिंग थी आहे, पर हिकिड़ो माण्हू फायरिंग सां गोलीअ सां धकी थियो आहे। इहा हिननि जी जेका तारीख़ जामी साहब ॿुधाई आहे, उन तारीख़ ते सभिनी खे इतफ़ाक़ आहे, को माण्हू हुन सां इख़्तिलाफ़ नथो करे। हाणे त हे पाण चवनि था त भई हीअ फलाणो हीअं हुयो, फलाणो हीअं हुयो, फलाणो हीअं हुयो। हाणे तव्हां या असां छा चऊं? आउं सम्झां थो, मुंहिंजे ख़्याल में इहो इक़्तिदार जो ऐं पार्टी जी सदारत जो झेड़ो आहे जेको वधी वियो आहे। अहिड़ा जहिड़ा मुख़्तलिफ़ जमायतनि में रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ सियासी ग्रुपनि में रहिया आहिनि ऐं ईअं चवण ते MQM, हा ठीकु आहे, MQM जो हिकिड़ो माज़ी रहियो आहे जंहिंमें ख़ानज़ादो साहब ॻाल्हि इहा आहे त ही माण्हू, ख़ानज़ादो साहब ॻाल्हि इहा आहे त ही माण्हू पाण में हिक ॿिए सां ठहियल बि न आहिनि, ही पाण में हुकूमत जो हिसो आहे जी, ही पाण में ठहियल बि न आहिनि, हिक ॿिए खे वणनि बि नथा, कॾहिं जुदा पार्टी ठाहे हिक ॿिए ते इल्ज़ाम लॻाइनि था। वरी जॾहिं हाणे गॾियल पार्टी आहे, हिकिड़ी पार्टी में MQM पाकिस्तान में ॿई शामिल आहिनि, तॾहिं बि जेको आहे त गुज़िरियल राति वरी मुस्तफ़ा कमाल साहब इहे इल्ज़ाम लॻाया आहिनि त MQM खे हिन वक़्तु बि कुझु जेके माण्हू आहिनि उहे लंदन मां हलाइण जी कोशिशि कनि पिया। वरी हिकिड़ा संगीन इल्ज़ाम लॻाया आहिनि साॻी जमायत जंहिंमें उहे मौजूदु आहिनि। इहे इन इल्ज़ामनि खे कीअं पिया ॾिसो साईं? आहे न, इहा ई त ॻाल्हि आउं करियां थो त हिननि में इख़्तिलाफ़ जेके आहिनि से इक़्तिदार जा इख़्तिलाफ़ आहिनि, वडराइप जा इख़्तिलाफ़ आहिनि। हिननि जो कोई इख़्तिलाफ़ सियासी कोन्हे, उसूली कोन्हे। ठीकु आहे जामी साहब, मां तव्हां ॾे वापसि ईंदुसि। जीअं जेको आहे त AH ख़ानज़ादा साहब चयो आहे त भई जामी साहब जेको तव्हांजो पॉइंट आहे उन सां इख़्तिलाफ़ कयो आहे त भई अगरि ही दहशतगर्द तंज़ीम हुजे त पोइ पाकिस्तान जी वफ़ाक़ी सरकार में ही वज़ीर आहिनि। तव्हांजो
ठीकु आहे पंहिंजी जाइ ते, पर सर ॻाल्हि इहा आहे त सम्झी सघो था त हीउ जेको हिन जो तकरार आहे कहिड़े बि तरीक़े सां सीटूं खटनि पिया, MNAs थियनि पिया, MPs थियनि पिया, हिन झेड़े सां हिन जो जेको वोट बैंक आहे उहो मुतासिर केतिरो थींदो साईं? अदा ॾिसो, मां पहिरीं खंदादे साहिब जे कुझु किन ॻाल्हियुनि ते दोस्ताने अंदाज़ में जवाबु ॾियां। जी जी बिल्कुलु। हिकु पासे साईं चवे थो त MQM हिकिड़ी सियासी जमात हुई ऐं आहे। सही। ऐं मां उन ज़माने जो मिसाल थो ॾियां त उहो ई ज़मानो जॾहिं साईं ॻाल्हि थो करे त PML-N सां रही, PML-Q सां रही, पीपल्स पार्टी सां बार बार रही, त उहो ई त ज़मानो जॾहिं बोरिन में लाश मोकिलींदा हुआ, हकीम सईद जे माण्हुनि खे क़तल कंदा हुआ, जॾहिं कराची शहर खे 5 मिंटनि जे कॉल ते सतो छाण में तब्दील करे छॾींदा हुआ, ॿारी मए कंदा हुआ। कहिड़ी सियासी जमात आहे जेका सियासत कंदी हुजे ऐं उहा 40 सालनि खां इहो धंधो कंदी हुजे? सियासी पार्टी जेकॾहिं उन सां माण्हुनि जो संगीन में इख़्तिलाफ़ हूंदो त उहा डायलॉग कंदी, ॻाल्हाईंदी, उहा टेबल ते ईंदी, उहा सियासी इख़्तिलाफ़ सियासत जे अंदाज़ रखंदी। इन करे हिन जमात जे अंदरूनी इख़्तिलाफ़ हुजनि, हिन जमात जो इख़्तिलाफ़ ॿियनि जमातुनि सां हुजे, ॿियनि गिरोहनि सां हुजे, मुखालिफ़नि सां हुजे, ॿियनि क़ौमुनि सां हुजे, तव्हां ॾिसंदव त हिन जमात जो बुनियादी किरदारु उहो दहशतगर्दी वारो रहियो आहे। सियासत हुननि जो हुनजी पनाहगाह आहे, सियासत हुननि जो औज़ार आहे, हथियार आहे। इन करे हिकिड़ी ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि जेका साईं पाण ई शायदि ॾिनी त जेको हीउ कल्ह थियो आहे तमाशो, इहो ज़ाहिर आहे सियासी इख़्तिलाफ़ न आहे। खंदाद साहिब पाण ई जवाबु ॾेई छॾियो त जेकॾहिं सियासी माण्हू हूंदा आहिनि त उन्हनि जा तंज़ीमी इख़्तिलाफ़ सियासी माना में ज़ाहिर थींदा आहिनि। सही। जेकी हूंदा ई दहशतगर्द उहे ज़ाहिर आहे त उहे हथियार खणंदा, उहे गोलियूं हणणु ईंदा, उन्हनि मूंखे ॻाल्हाइण न ईंदो आहे टेबल ते। ऐं हाणे तव्हां वारी ॻाल्हि त छा हिन सूरत हाल खां पोइ हिन जो वोट बैंक आहे काथे MQM जो? हाणे MQM तव्हां ॾिसो सॼी कराची में, हैदराबाद में, मीरपुर ख़ास में, सखर में, नवाबशाह में, जिते जिते बि MQM जो डिघो हिकिड़ो असरु क़ाइमु रहियो, हाणे जेको हुनजो वोटर आहे उहो हिन मां बेज़ार आहे। उहो सम्झी चुको आहे त हे सभु पैदागीर आहिनि जिन 40 साल माण्हुनि खे मारायो, सॼे शहरनि खे यरमाल कयो, सियासत खे इस्तेमालु कयो ऐं सभु अरबपती थी विया। माण्हू उर्दू ॻाल्हाईंदड़ ग़रीब मिसकिन माण्हू उते उते बीठल आहे। इन करे हिननि जी का बि हिन वक़्तु का वॾी अवामी सपोर्ट न आहे। या सपोर्ट फॉर्म 47 जी आहे। जे हिननि खे गुज़िरियल इलेक्शन में पाण खे यकीन न पिया आयो। मां गुज़िरियल इलेक्शन में केतिरनि TV चैनल्स, मुल्की चैनल्स ते मां पाण वेठो हुउसि तज़िये में, ऐं त हिननि खे पाण खे यकीन न पिया आयो त असांजो एतिरो सीटूं कीअं असांखे मिलियूं। हिननि खे सीटूं ॾियारायूं हुयूं। इन करे MQM हाणे पंहिंजे माण्हुनि जे अंदरि या पंहिंजे हल्कनि में पंहिंजे माण्हुनि वटि मक़बूल जमात कोन्हे। कंहिं ज़माने में हुई, इहा ॻाल्हि ठीकु आहे। हाणे हुनजी सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे। अच्छा जामी साहब, हाणे वरी मौजूदु आहे जीअं पहिरियों मुस्तफ़ा कमाल साहिबु अगरि जुदा पार्टी में हो, PSP में हो, त इल्ज़ाम लॻाए पियो, पर गुजरात वरी हुन इल्ज़ाम लॻायो आहे त हीअ जेका मौजूदा MQM आहे उन में वरी बि जेको आहे लंदन मां कुझु माण्हू हलाइण जी कोशिशि कनि पिया। सम्झो त अञा को असरु आहे MQM में उन टाइप जो, उतां खां अहिड़ी का फीडिंग, या सिर्फ़ु पाण में इख़्तिलाफ़ आहिनि, चलो इल्ज़ाम लॻाए छॾियो? मुंहिंजे ख़्याल में ॿई ॻाल्हियूं हूंदियूं। हिकिड़ी ॻाल्हि त इहा त हिननि जा पाण में गिरोही इख़्तिलाफ़ आहिनि। ज़ाहिर आहे त इहा साईं ॻाल्हि सही कई त हिक ॿिए जी हर गिरोह जी मतिलबु ख़्वाहिश आहे त उहा MQM जे मथां हावी उहो हुजे। इहा त ॻाल्हि ठीकु आहे। ऐं ॿिए पासे जेका इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त अञा ताईं लंडन मां की यकीननि तव्हां ॾिसो त ही MQM लंडन खे खणी हुकूमत बैन त करे छॾियो, पर ज़ाहिर आहे माण्हू साॻिया आहिनि, कारकुन साॻिया आहिनि, उन्हनि जी नेटवर्किंग साॻी आहे। त बिल्कुलु इन ॻाल्हि जा इम्कान मौजूदु आहिनि त इहे अंदरूनी तरह उहे सभु शयूं सरगर्म हुजनि। असां को अहिड़ा चऊं त पाकिस्तान जे अंदरि या सिंध जे अंदरि हिकिड़े पासे रियासत चवे थी त बाबा असां हर क़िस्म जी मिलिटेंसी खे बर्दाश्त न कंदासूं ऐं पूरे मुल्क में ऑपरेशन आहिनि। ऐं तव्हां कराची जे अंदरि डबल था रखो स्टैंडर्ड, ऐं हिते उहे तंज़ीमूं, उहे गिरोह जिन जो 40 सालनि जो माज़ी वाज़े आहे त उन्हनि जी सियासत कहिड़ी रही आहे, उहे छा कंदा आहिनि। वरी तव्हां उन्हनि खे ॾियो था ऑक्सीजन, हिकिड़नि मरंदड़ ग्रुपनि खे तव्हां ॾियो था ऑक्सीजन। त मुंहिंजे ख़्याल में इहा ॻाल्हि सोचणी पवंदी एस्टेब्लिशमेंट खे बि। हीउ जेको तव्हां बार बार हिननि जे मथां हथु रखो था, कंहिंखे ख़बर न आहे त इहे गिरोह गवर्नर हाउस में मिलाया विया ऐं जो गवर्नर जेको वियो उन जो रोल प्ले कयो। केरु न सुञाणे, सभु ॼाणनि था। हिननि खे हिक ॿिए जो मुआंडो न वणंदो आहे, हिक ॿिए जा दुश्मन जानी, उहे जानी दुश्मन ग्रुप हिननि मिलाए MQM खे वरी मैदान ते लाथो जीअं हुनखे वरी जीआरे। ठीकु आहे। मुंहिंजो न आहे ख़्याल त को हाणे MQM को पॉपुलर जमात आहे या उहा हिकिड़ी एक्सपोज थियल जमात आहे, उहा पंहिंजो वक़्तु पूरो करे वई।
सही। हाणे हुनखे ज़रूरी या सपोर्ट करे हुनखे हलायो वञे। ठीकु आहे। इहा ॻाल्हि तय सम्झो तव्हां त हिन तंज़ीम जे अंदरि इहे गिरोह कॾहिं बि पुरअमुन अंदाज़ सां गॾिजी न हली सघंदा। ठीकु आहे, ठीकु आहे। अच्छा जामी साहिबु मां वेंदुसि जेको आहे त AH ख़ानज़ादो साहिब ॾे। साईं तव्हां जामी साहिब जी गुफ़्तगू ॿुधाए। जामी साहिबु चवनि था त पहिरियां त हीउ जेको पंहिंजो असरु आहे उर्दू ॻाल्हाईंदड़ में उहे विञाए चुका आहिनि। उन सां गॾु मूंखे हीउ ॿुधाइजो त हिन वक़्तु को दौर त हूंदो माज़ी में त हिकिड़े हंधि खां फ़ैसिला थींदा हुया, हिकिड़े आवाज़ सभु ख़ामोश थी वेंदा हुया। हाणे जॾहिं हीअ तकरार आहे ज़ाहिरी तौर ते ख़ालिद मक़बूल सिद्दीकी साहिबु अॻवान आहिनि, पर हिन वक़्तु फ़ैसिला केरु पियो करे MQM अंदरि साईं? इहे चालीह साहिब जेको चयो आहे तसद एहतराम ऐं इहे चवंदुसि त हाणे फ़ैसिले जो ई तो मसइलो आहे। हिकिड़ो माण्हू चवे थो त आऊं फ़ैसिलो करियां, ॿियो माण्हू चवे थो त आऊं फ़ैसिलो करियां। हिकिड़ो माण्हू ॿिए ते इल्ज़ाम थो मड़े, ॿियो माण्हू पहिरियों ते इल्ज़ाम थो मड़े। इहो ई त मसइलो आहे, इहो ई त झेड़ो आहे। सही। ऐं इन ई झेड़े जे करे माण्हू लह विचड़ में नथा अचनि। ऐं जेकी इहे आहिनि मुंहिंजे ख़्याल में इहा MQM जो झेड़ो जेको आहे पाण में झेड़ो न आहे। इहो माण्हुनि खे जेकी उर्दू ॻाल्हाईंदड़ त MQM सां कॾहिं बि कोन हुया। जेकी उर्दू कराची जा माण्हू हुया उहे त यरगमाल हुया, हैदराबाद जा माण्हू जेके हुया, माना इहे पंहिंजे पाण जीअं पंहिंजे दिलि सां जेकी वोट, हर माण्हू पंहिंजे दिलि सां वोट ॾींदो आहे। ईअं न आहे त MQM उर्दू ॻाल्हाईंदड़ जी पार्टी आहे। MQM जे साहिब तव्हां चओ था त माज़ी में जेतिरा भेरा बि इलेक्शनूं खटिया त पोइ माना हीउ डंडे जो ज़ोर ते सॼो मामिलो हुयो, माना माण्हू उर्दू ॻाल्हाईंदड़ गॾु न हुयो, उर्दू ॻाल्हाइण जो वोट न हो शामिल। मुंहिंजी अर्ज़ ॿुधो न, अज़ीज़ुल्लाह बिरोही MQM जो MLA हुयो, नबील गबोल MQM जो MLA हुयो, निसार पवर MQM जो MPA हुयो। माना अहिड़ी मिसाल किथे बि कोन्हे। पर इहो छा बि हुजे, आऊं सम्झां थो त इहा पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे वोटनि खे सिक्योर करण लाइ, ॾिसो जॾहिं बि MQM वारा पाण में झेड़ो कंदा आहिनि, कोई मुतहिद थींदा आहिनि, माना हिकु पासे त हे उर्दू ॻाल्हाईंदड़ मुतहिद थींदा आहिनि त ॿिए पासे ते माना सिंध जे ग़रीब माण्हुनि खे पीपल्स पार्टी ब्लैकमेल कंदी आहे। ऐं ॿई हिक ॿिए जा पुठ भराई कंदा आहिनि। हो चवंदा आहिनि त हो सभु मुतहिद थी विया आहिनि, तव्हां बि मुतहिद थियो। हो चवनि था हो सभु मुतहिद थी विया आहिनि, तव्हां बि मुतहिद थियो। इहे सिंध जा जेके ग़रीब माण्हू आहिनि, खणी ज़बान कहिड़ी बि ॻाल्हाईंदा हुजनि, कि सिंध जा जेकी मारूअड़ा आहिनि, जेकी सिंध जा आम माण्हू आहे जेको सिंध जो, उहो उन ते हिकिड़ो वज़न आहे। ऐं सियासी तौर ते इहे हिक ॿिए जा पुठ भराई कंदा आहिनि। MQM पीपल्स पार्टी जी पुठ भराई कंदी आहे, पीपल्स पार्टी MQM जी पुठ भराई कंदी। इहो त सर हाणे त ताज़ो जॾहिं हिननि जो पाण में इख़्तिलाफ़ थिया त गुज़िरियल राति जेको आहे त पीपल्स पार्टी जे तर्जुमाननि चयो त जेके सिंध विराइण जी ॻाल्हि कनि पिया उहे पाण में विड़ी पिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पाण में विढ़ण जे नतीजे में इहे हर ॿियो मैसेजिस कंदा न हिक ॿिए सां, अबा मुतहिद थियो, पाण में गॾिजी वञो, वेहो ॻाल्हि करियो, हीअं थिए, हे सभु मुतहिद थींदा, ॿिए पासे ॿिया मुतहिद थींदा। सही। ठीकु आहे, ठीकु आहे। तव्हां साईं अच्छा जामी साहिबु तव्हां साईं जी गुफ़्तगू ॿुधी, इहो साॻियो ई सवाल मां तव्हांखे सम्झण जी कोशिशि कंदुसि त हीउ जेको झेड़ो आहे MQM जे ॿिनि ग्रुपनि में पाण में झेड़ो आहे, ॿिनि अॻवाननि जो खणी पाण चई छॾियूं झेड़ो आहे, छा सम्झो था जामी साहिबु केतिरो फ़ाइदो थींदो इन झेड़े जो पीपल्स पार्टी समेत ॿियनि जमायतनि खे? ॾिसो पीपल्स पार्टी जी सियासत मां त हुननि खे तनक़ीद कंदो रहंदो आहियां। मां हुननि खे को सिंध जे अवाम जी नुमाइंदा जमात कोन थो सम्झां। उहा त ख़ुदि हिते हुकुमरान तबिके जी जमात आहे ऐं मफ़ाद पर सियासत करे थी उहा बि। सवाल इहो आहे त MQM जो जेको हुनखे ॿीहर गॾायो वियो, ॾिसो जॾहिं MQM कराची में ख़तम थी वई त MQM जी जाइ ते PTI खे आणण जी कोशिशि ऐं PTI सीटूं खटियूं कराची मां। बिल्कुलु ईअं आहे। ऐं PTI जे वरी जॾहिं अताब आयो रियासत जो ऐं PTI ते ग़ैरत कावड़ी पई हुननि सां, त PTI जो चैप्टर क्लोज़ करे वरी MQM खे ऐं जमात इस्लामी खे कराची में ॿीहर एंट्री ॾिनो। असल ॻाल्हि इहा आहे त मां सम्झां ईअं थो त ही जेके कुवतूं असली रांदि खेॾनि थियूं उहे बि चाहिनि थियूं त कराची जे अंदरि मुख़्तलिफ़ गिरोह हुजनि ऐं मुख़्तलिफ़ गिरोहनि जूं वागूं उन्हनि वटि हुजनि ऐं कराची में हू जीअं बि करणु चाहिनि उहा करे सघनि। त हीउ जेको MQM जो जेको ग़लति वरी चहिरो साम्हूं आयो आहे त छो त हेसि ताईं त MQM वारनि तासुर पैदा ॾिनो त असां हाणे तमामु फज़ीलत वारा थी विया आहियूं, पुरअमन थी विया आहियूं, माज़ी जी ख़तमु करे चुका आहियूं, माज़ी में ग़लतियूं थियूं, हाणे लंडन वारी MQM छुटी, हाणे MQM पाकिस्तान आहे,
ऐं उहा पुरअमन आहे, सियासी आहे, कल्ह तव्हां ॾिठो त उहा वरी कहिड़ी आहे। इन करे ही पंहिंजो बुनियादी जेको किरदारु आहे ऐं मिज़ाज आहे उहो बदिलाईंदा कोन, न बदिलाए सघनि था, छो त ही हिननि जी तरबियत आहे। जामी साहब, पंहिंजी पार्टी जो अॻुवाण इल्ज़ाम लॻाए थो त ही जेका पाबंदी जेका लंडन मां फ़ैसिला थियनि था, अॼु बि अंदरि माण्हू मौजूदु आहिनि, हीअ संगीन इल्ज़ाम पंहिंजी पार्टी जो अॻुवाण लॻाए थो, जेको मौजूदु आहे वफ़ाक़ी वज़ीर बि आहे, उहो अहिड़ा इल्ज़ाम लॻाए थो। सम्झो था त अहिड़नि इल्ज़ामनि खां पोइ बि वरी MQM ते एतबार कयो वेंदो त भई ही जेको MQM जो नालो मटियो ऐं उनमें का अहिड़े टाइप जा माण्हू जेके ॿाहिरि जा फंडिंग वारा हुजनि, इन टाइप जा उहे माण्हू अंदरि न हूंदा मौजूदु? ॾिसो, इहा त तव्हां ॻाल्हि सम्झो था न त इहा ख़बर सभ खां वधीक त उन्हनि खे पाण खे हूंदी न। जेकॾहिं उन्हनि जो अॻुवाण को चवे त अञा ताईं MQM लंडन वारा माण्हू था कमु करण हिते, त असां तव्हां खां वधीक ख़बर त उन्हनि खे हूंदी। बिल्कुलु मुंहिंजी ॻाल्हि में इहा ॻाल्हि ज़ाहिर आहे हुननि जा अंतिम माण्हू आहिनि उहे। इन करे इहा ॻाल्हि सिंध जे सियासत लाइ, मुल्क जे लाइ, मुल्की सियासत लाइ इहा शइ सवाल बणियल आहे त जेका तंज़ीम साबित थी चुकी त दहशतगर्द आहे, साबित थी चुकी त उहा इंडिया जे दुनिया जी ॿियनि एजेंसियुनि जे चवण ते इहे सभु कंदी रही आहे, त उन तंज़ीम खे तव्हां वरी वापसि था बार बार आणियो सीन ते, वरी तव्हां हुनखे जीआरियो था, वरी तव्हां हुनखे सीटूं ॾियो था, त ज़ाहिर आहे त पोइ हूअ त उहो ई कुझु कंदी न जेको हुनजी सिरिश्त में आहे। जॾहिं बि तव्हां हुनजे मोल घोड़े में साह विझंदव त उहो धंधो त उहो ई कंदा। इन करे जो हुनजी तरबियत इहा आहे, हुनजी सिरिश्त इहा आहे, हुनजो मिज़ाज इहो आहे। बाक़ी उर्दू ॻाल्हाईंदड़ आम माण्हू जेके आहिनि उहे असांजे सिंध जा मुस्तक़िल रहवासी आहिनि, असांजा ॿाहिरि भेणूं आहिनि, असां में को फ़र्क़ु न हुअणु खपे ऐं उहे बि सम्झींदा आहिनि त बाबा हीअ जेका सियासत आहे उहा असांजी मफ़ाद में न आहे। इन करे मां सम्झां थो त हिन कलो खे झेड़े जे नतीजे में मां ॿियो थो पासो खणां, मां थो चवां त BP फ़ाइदो वठी सघे न वठी सघे, सही उते जो फ़ाइदो मिलंदो कराची जे उर्दू ॻाल्हाईंदड़ माण्हुनि खे। ॾिसंदा त हुनजी जमात जा क्लेम थी करे त तर्जुमान जमात आहे, हुननि जा प्रकार कहिड़ा आहिनि। इन करे इन क़िस्म जा वाक़िया इन जमात खे पंहिंजे माण्हुनि जे साम्हूं वधीक एक्सपोज़ कंदा। सही, ठीकु आहे। अच्छा, एच साहब, तव्हां ॾींदोसीं हीउ जेको मामिलो आहे ॿिनि जी, पाण चऊं पिया ही गुफ़्तगू में बि हले पियो त भई ॿिनि जी मोतबरी जो मामिलो आहे, सभु कुझु आहे, अगरि फ़ैसिलो थिए, ताक़त जो मुज़ाहिरो ॿई धुरियूं कनि, त छा सम्झो था त कारकुन जो जेको वॾो जथो आहे कंहिंसां गॾु बीहंदो साईं? त हिन झेड़े जो फ़ाइदो जेको आहे वधि में वधि जेको पवंदो जो कराची जा जेकी उर्दू ॻाल्हाईंदड़ दोस्त आहिनि उन्हनि खे मिलंदो। ऐं सॼे सिंध में उर्दू ऐं सिंधी असां सभिनी जी ज़बान आहे, माना जेकी दोस्त असांजा उर्दू ॻाल्हाईंदड़ आहिनि उन्हनि खे वॾे में वॾो फ़ाइदो पवंदो। ऐं इहे जेकी पाण में विढ़िया पिया आहिनि, इहे जे मुतहिद बि थी विया त इतिहाद अहिड़ो न हूंदो जहिड़ो हुयो। माना हाणे इहे ॿ धुरियूं आहिनि, ॿ धुरियूं रहंदियूं, ठीकु आहे, भले प्रेशर ग्रुप जे तौर ते रहनि, हिन में कोई एतिराज़ कोन्हे। सही, ठीकु आहे। जामी साहब, हीउ जेको मामिलो आहे, हिकु भेरो 90 खे ताला लॻा, गुज़िरियल राति बहादुराबाद खे ताला लॻा, सम्झो था अञा वधीक धड़ा तयारु थींदा, या इहो तालो जेको लॻल आहे इहो हाणे मुस्तक़िल ई हूंदो, या कीअं ॾिसो पिया साईं हिन सॼे मामले खे, या वरी हिकु भेरो हिनखे हल्की फुल्की छूट ॾिनी वेंदी? अदा ॾिसो, हाणे हिननि गुज़िरियल 40 सालनि जे तजुर्बे मां इहा त ॻाल्हि साबित थी न त अहिड़ी क़िस्म जी सियासत जेका फाशिस्ट हुजे, दहशतगर्द हुजे, हुनजो फ़ाइदो न उर्दू ॻाल्हाईंदड़ अवाम खे थींदो, न सिंधी अवाम खे थींदो, न शहरनि खे थींदो, न सूबे खे थींदो। इन करे इहा त ॻाल्हि वाज़े आहे। मां जेका बार बार ॻाल्हि थो चवां उहा इहा त MQM हाणे पंहिंजी तंज़ीमी ऐं सियासी सघ जे बुनियाद ते बीठल न आहे। हाणे ही हिकिड़ो ख़तमु थियल हिकिड़ो तंज़ीम ऐं गिरोह हुयो ऐं आहे, जंहिंखे वरी फॉर्म 47 सां आणे हुनखे गवर्नर हाउस में गॾाए। तव्हां मूंखे ॿुधायो त गवर्नर हाउस जो तालुक कंहिंसां आहे? गवर्नर हाउस दरअसल रियासत जो नुमाइंदा ऑफिस। तव्हां उन्हनि ग्रुपनि खे उते विहारे ऐं बार बार उन्हनि खे तव्हां उते वेही गॾायो आहे, जेको गवर्नर तव्हां विहारियो, ज़ाहिर आहे त हर को सम्झे थो त इहा कंहिं गॾायो हिननि खे, ऐं इहा जेको हुननि खे गॾाइण जो अमल हो उहो नाकाम थियणो हो ऐं थिए पियो। हिन में कहिड़ी का वॾी ॻाल्हि आहे सम्झण जी? हिननि खे ज़ोरी बि गॾु विहारियूं त जीअं हिननि मंझां को हिकिड़ो वरी गॾाए का हिकिड़ी सियासी तरह हिननि खे जी क़ुवत पैदा कजे।
जामी साहब ही जेको हिननि जो इख़्तिलाफ़ आहे, जेको हिननि जो इख़्तिलाफ़ आहे, हिन जो झेड़ो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे मथियां कुझु टाइम खां पोइ बलदियाती इलेक्शन थियण वञे पई। सम्झो था त इन जो फ़ाइदो, इन झेड़े जे तकरार जो फ़ाइदो MQM खे मिली सघंदो या इन जो फ़ाइदो पीपुल्स पार्टी खणी वेंदी, जमात इस्लामी खणी वेंदी? कीअं ॾिसो पिया इन मामले खे? ॾिसो, हाणे कराची हिकिड़ो वॾो शहर आहे, 2.5 करोड़ माण्हुनि जो शहर आहे। ज़ाहिर आहे त उन में घणनि सभु आबादियूं रहनि थियूं, सभिनी ॿोलियुनि जा माण्हू रहनि था, ऐं उन में जेको गैप पैदा थिए थो सियासी MQM जे ज़वाल खां पोइ, उनजो वक़्ती तरह फ़ाइदो वरितो हो PTI। वरी PTI हली वई आहे अताब में। जमात इस्लामी कोशिशि कई त उहा पंहिंजो पाण खे सीन ते आणे, उन्हनि काफ़ी हद ताईं पंहिंजो पाण खे वरी कराची में जीआरण में कामयाबु थिया। पीपल्स पार्टी बि अॻे जे भेट में टको पैसो कोशिशि करे पई कराची में त उहा पंहिंजो बेस ठाहे। ॾिसो, इहो त खुलियो मैदान आहे न। सवाल इहो आहे त सियासत जमातूं कहिड़ियूं बि हुजनि, हली जेके जमातूं पुरअमन सियासी अंदाज़ सां पंहिंजी सियासत कनि थियूं, उन्हनि सां 100 इख़्तिलाफ़ कजनि त उहा ॻाल्हि बहरहाल मजमूई तरह सियासी अमल में ठीकु आहे। पर हीअ जेका दहशतगर्दी आहे, हथियार आहे, गोली आहे, कत्लो गारत आहे, इहो जेको अंदाज़ सियासत आहे, इन सिंध खे नुक़सानु ॾिनो आहे, कराची खे नुक़सानु ॾिनो आहे, ऐं सभ खां वधीक असांजे उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइरनि भेनरुनि ऐं नई नस्ल खे नुक़सानु ॾिनो आहे। इन करे जेको कल्ह तव्हां ठीकु आहे। ऐसा मां आख़िर में तव्हां हिकु भेरो ॿीहर ईंदुसि। मूंखे हीउ ॿुधाइजो त हीउ जेको ख़ासि तौर ते हिकिड़ो बयानो ठाहियो वियो आहे त कराची खे जेको आहे धार कयो वञे सिंध खां, हीउ सॼो जेको मामिलो आहे, इन में आम जेको उर्दू ॻाल्हाईंदड़ आहे उहो इन बयानीअ खे केतिरी सपोर्ट करे पियो? साईं, अच्छा, आम उर्दू ॻाल्हाईंदड़ त हिन मुंझारे में ई आहे त हाणे कंहिंसां हुजे, कंहिंसां साथ ॾे, कंहिंखे इनकार करे, कंहिंसां सहकार करे। उर्दू ॻाल्हाईंदड़ हिन मुंझारे में आहिनि त हाणे MQM जेका उर्दू ॻाल्हाईंदड़ जी नुमाइंदा जमात थियण जो दावा कंदी हुई, हाणे उहे पाण में ई लहव चड़कनि था, हिक ॿिए जे ख़िलाफ़ ॻाल्हाइनि था, हिक ॿिए खे माना धिको ऐं मुको ऐं हणनि था, झेड़ो कनि था। हाणे MQM जा माना उर्दू ॻाल्हाईंदड़ जेके आहिनि हिन वक़्तु सख़्तु जीअं तज़ब्ज़ुब में मुब्तला आहिनि, हुन मुंझारे में आहिनि त हाणे छा कजे, कीअं कजे, जेसीं ताईं इहो वाक़ियो क्लियर नथो थिए, या जेका फिज़ा सियासी पॉलिटिकल फिज़ा क्लियर नथी थिए, तेसीं ताईं त असांखे इंतज़ारु करणो पवंदो। ऐं ईअं न आहे त माण्हू सम्झनि नथा, माण्हू सम्झनि बि था। माण्हुनि वटि सब्स्टिट्यूट बि मौजूदु आहिनि, मुतबादिल बि सियासत मौजूदु आहे। मुतबादिल सियासत में जमायत इस्लामी जो किरदारु तमामु अहम आहे। ऐं ईअं सम्झे त PTI जो जेको इक़्तिदार हुयो, ऐं उहो मुंहिंजे ख़्याल में PTI जो किरदारु जेको हुयो सो हथरादू किरदारु हुयो। उहो कराचीअ में या सिंध जी सियासत में हुनजी एॾी अहमियत न आहे जीअं सॼे मुल्क में या KP में ऐं पंजाब में PTI जी अहमियत जीअं थी आहे। सिंध जे खणी ॻोठाणो इलाइक़ो हुजे या शहरी इलाइक़ो हुजे, उते PTI जा मामला जेके आहिनि से कुझु पुठिते पियल आहिनि। जमायत इस्लामी पंहिंजे पाण खे रिक्लेम कयो आहे। जमायत इस्लामी ऐं उहे चवनि था त भई उन्हनि जो हक़ खसी करे, नमूनो करे ऐं पॉलिटिकल ब्रांडिंग करे पीपल्स पार्टी खे मेयर ठाहे ॾिनो वियो आहे। ऐं हुननि छा बि हुजनि, ख़ैर उहा उन्हनि जा सियासी मसइला आहिनि। असां सम्झूं था त उर्दू ॻाल्हाईंदड़ वारा हिन वक़्तु सख़्तु मुंझारे में आहिनि। अच्छा साईं, अच्छा एसाब जी तव्हां चयो त तव्हां पहिरें पंहिंजी गुफ़्तगू शुरूआत में चयो त भई हीअ मोतबरी ते झेड़ो आहे। जॾहिं हाणे ॿिन्ही जो झेड़ो मोतबरी था, त पोइ आख़िर हिन जो ख़ैरु केरु कराईंदो? आख़िर इहो झेड़ो केसिताईं हलंदो? सम्झो था का अहिड़ी का शख़्सियत आहे जेका विच में पवे ऐं ॿई धुरियूं उनजी ॻाल्हि मञनि? अब हाणे शख़्सियत मुंहिंजे हिसाब में त इहे जेकी बि आहिनि, जेकी उर्दू ॻाल्हाईंदड़ या महाजिर सियासत जेकी कंदा आहिनि, उहे सभु हिकु दफ़ो बलदियाती चूंडनि खां पहिरीं इहे सभु गॾिजी वेहंदा ऐं कोई न कोई नतीजो कढी निकिरंदा। छो त जे न निकिरंदा त पोइ हिननि जी पॉलिटिक्स, हिननि जी सियासत बस आहे।
सही, ठीकु आहे, वॾी महिरबानी AH खानदादा साहिबु, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो, जेको आहे जामी चांडियो साहिबु तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। नाज़रीन, तव्हां असांजे महिमाननि जी गुफ़्तगू ॿुधी आहे, उनजो MQM जेको ताज़ो तकरार आहे उन ते, कराची जी सूरत हाल ते उन्हनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो आहे। ऐं AH साहिबु चवनि था त भई ही जेको झेड़ो आहे इन में अहिड़ो जेको झेड़ो जॾहिं आहे ई ॿिन्ही धुरियुनि जो मुतबदी थिए त आख़िर विच में केरु पवंदो ऐं ठा केरु कराईंदो। ऐं लॻे ईअं थो त हीउ जेको तकरार आहे हीउ अञा वधीक शिदत अख़्तियार कंदो, अञा वधीक जेका धड़ाबंदी आहे उनजो शिकार थींदे MQM नज़र अचे पई। अॼु प्रोग्राम सुभाणे कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मां मुलाक़ात थींदी, तेसीं ताईं अला भाई।